इंसानी जिस्म जे हर उज़वे जी पंहिंजी अलॻि अहमियत हूंदी आहे। अहिड़ी रीति नक जी पंहिंजी अलॻि अहमियत हुजे थी। नक जी अहमियत उन वक़्तु ख़बर पवंदी आहे जॾहिं हल्को ज़ुकाम या लेस थिए थो या वरी नक बंदि थी वेंदो आहे। नक जो न रुॻो जिस्मानी पर समाजी किरदार बि हूंदो आहे। इहो त सभु कंहिं ॿुधो हूंदो त ग़लति कमु करण जे नतीजे में माण्हू पंहिंजी औलाद खे चवंदा आहिनि त तव्हां मुंहिंजो नकु ई ॿोड़े या कटराए छॾियो आहे। इहे ॻाल्हियूं असां जूं हथ जूं ठहियल न आहिनि, पर सदियुनि खां वठी इहे मुहावरा इस्तेमाल थींदा पिया अचनि। पर अॼु असां अव्हां खे नक ज़रिए माणींदड़ सिहत जे फ़ाइदनि बाबति ॿुधाईंदासीं। थी सघे थो त ॿाराणियुनि में रहंदड़ माण्हू पंहिंजे बुज़ुर्गनि खे सियारे में ॾिठो हुजे त उहे वेझण खां पोइ पंहिंजे नक में तेल जी नसवार हणंदा आहिनि। वॾड़ा माण्हू इहो अमल पंहिंजे नक जे खुश्की ख़तम करण जे लाइ कंदा आहिनि, पर अॼु जे दौर जूं जदीद तरीन साइंसी तहक़ीक़ूं इन जा वॾा फ़ाइदा ॿुधाइनि थियूं। नक बि दुन जीअं इंसान जे जिस्म जो उहो हिसो आहे जिते सभु आसाब मौजूद हुजनि था, जंहिंजे करे नक में थींदड़ खुश्की मुख़्तलिफ़ मसइलनि जो सबबु बणिबी आहे। जंहिंखां बचण जे लाइ नक में तेल विझी मुख़्तलिफ़ फ़ाइदा माणे सघजनि था। आलूदगी ऐं खुश्की सूदो बढ़जंदड़ मौसम जे करे या ख़ुश्क हवा लॻण जे करे साह वारी नाली में मौजूद कुदरती घिम घटिजी वेंदी आहे, जंहिंजे करे साह खणण में ॾुखियाई थींदी आहे। इहा तकलीफ़ उन वक़्तु घणी महसूस थींदी आहे जॾहिं माण्हू राति जो पंहिंजे हंध ते सुम्हण वेंदो आहे, जंहिंजे करे नक मां साह खणण ॾुखियो बणिजी वेंदो आहे ऐं माण्हू वात मां साह खणंदो आहे, जेको गले जी सोज ऐं बलगम जो सबबु बणिजी वेंदो आहे ऐं माण्हूअ खे बुखार बि थी वेंदो आहे। इन्हनि मसइलनि खां बचण लाइ तव्हां सिरिंज जे तेल खे हल्को गरम कयो ऐं इन जो थोरो मिक़दार नक में विझी छॾियो जीअं अंदर ताईं पहुचे। थोरी देर में तव्हांजो बंदि नक खुली वेंदो। एलर्जी खां बचण जे लाइ एलर्जी जो सबबु बणजंदड़ जरासीम असांजे नक जे रस्ते सां जिस्म में दाख़िल थी वेंदा आहिनि ऐं सभ खां वधीक साह खणण जे अमल खे मुतासिर कंदा आहिनि। इन सां बचण जे लाइ मौसम जी तब्दीलीअ जे दौरान हर रोज़ वेझण खां पोइ थोरे मिक़दार में नक में तेल विझी साह वारी नाली ताईं पहुचायो। इन तह ते तेल पहुचण सां न रुॻो साह जी नाली ते हमलो कंदड़ जरासीमनि खां बची सघिबो, पर गॾियल सिहत लाइ पिण फ़ाइदा आहिनि। इंसान जे अंदर कंहिं बि क़िस्म जो ज़हनी दबाव हुन जी सिहत ते सिधी रीति असराइतो थींदो आहे, जेतोणीकि सिहत ते पयल इहे असर ज़हनी परेशानी जे ख़ात्मे खां पोइ बि ख़तम करे सघजनि था। पर नक में तेल विझण सां इन दबाव सां मुक़ाबिलो करण में ताक़त ज़रूर मिलंदी आहे ऐं इंसान इन दबाव जे करे थींदड़ सिहत जे मसइलनि खां महफ़ूज़ रहंदो आहे। जेकॾहिं राति जे वक़्तु थकावट जे बावजूद तव्हां पुरसुकून निंड नथा करे सघो त उन सूरत में नक में तेल लॻाइण उहो सवलो तरीक़ो आहे जंहिंजी मदद सां तव्हां न रुॻो फौरी तौर ते निंड करे सघो था, पर पुरसुकून निंड जा मज़ा बि माणे सघो था। इन जे लाइ राति जो सुम्हण खां अॻु हल्के गरम तेल खे नक में सही नमूने लॻायो। वधीक फ़ाइदनि जे लाइ इन तेल खे दुन ऐं पेरनि जे तिरनि ते लॻायो। तव्हांखे हैरान कंदड़ फ़ाइदा मिलंदा। जेकॾहिं तव्हांजा वार उमिरि खां अॻु अछा थियण शुरू थी विया आहिनि त इन अमल खे रोकण लाइ नक में तेल विझण वारो अमल इंतहाई काराइतो साबित थिए थो। माहिरनि जो चवणु आहे त नक में तेल लॻाइण सां खोपड़ी में मौजूद वारनि जे पाड़ुनि में मौजूद आसाब ऐं पिगमेंट जेके कम करण छॾे ॾींदा आहिनि उहे ॿीहर बहाल थी कम शुरू करे छॾींदा आहिनि। इन जे करे न वारनि जो रंग ॿीहर कारो थियण शुरू थी वेंदो आहे, पर वारनि जूं कमज़ोरियूं बि ख़तम थींदियूं आहिनि ऐं वार छहण जो अमल बि रुकिजी वेंदो आहे।